लाड़काना मामा ख़बर न पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िलो लाड़काना तरफ़ा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 95 सालगिरह मल्हाई वई। केक कटे वियो। मेहमान ख़ास तौर सूबाई सदर ज़ुबैर अहमद जतोई ऐं ज़िला ऑर्गेनाइज़र मिराब अली भुट्टो, लियाकत अली उमरानी, अब्दुल सत्तार जागीरानी, मोहम्मद सलीम चन्ना, परवीन चांडियो, अब्दुल मजीद लड़ी ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ग़रीब आवाम जे लाइ कयल ख़िदमत खे कॾहिं बि नथो विसारे सघिजे। शहीद ज़ुल्फ़िकार अली अवाम जे हक़नि लाइ फांसी क़बूल कई, अवाम जे हक़नि जे सौदेबाज़ी न कई। पाकिस्तान जो अवाम पंहिंजे हीरो खे सलाम पेश करे रहियो आहे। इन मौक़े ते सिटी लाड़काना जा 2 महीननि लाइ ऑर्गेनाइज़र कमेटी जोड़ी वई। चीफ ऑर्गेनाइज़र रोशन अली सुमरो, सईद रुस्तम अली शाह, शाहनवाज़ पहवर, इनायत अली कोलाची, शाहनवाज़ तईम मुक़रर किया विया। संदरो मुंहिंजी सुञाणप लाड़कानो।